दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं सिंधीअ वॾे माले बिराज सखर बैराज बाबति। अचो त असांजी अॼु जी वीडियो खे शुरू था कयूं, आख़िर ताईं ज़रूरु ॾिसियो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। बैराज सखर शहर खां वेझो सिंधु दरिया ते अॾियल आहे। 20वीं सदी में सिंध में जेके इमारतियूं ऐं तरक़ी जा कम थिया उन्हनि में सखर बैराज जो शुमार दुनिया जे वॾनि बैराजनि में आहे। चयो वञे थो त हीउ दुनिया में वॾे में वॾो बंदु आहे। सखर जे किले खां 3 मीलनि जे मुफ़ासिले ते ओलह तरफ़ आहे। इन पुल जी स्कीम कर्नल स्टार्क 1836 में तैयार कई हुई। 1840 में डॉक्टर सर मर्सी इन स्कीम खे हिंद सरकार आॾो पेश कयो। उन खां जल्द ई पोइ पहिरीं जंग अज़ीम लॻण करे कम खे 1918 ताईं मुलतवी कयो वियो। उन खां पोइ 1926 में पुल जो कमु ऐं वाहन जी खुटाई जो कमु शुरू कयो वियो। बैराज पुल सॼी पथरनि जी जुड़ियल आहे। इन पुल जो इफ़्तिताह 13 जनवरी 1932 में वाइसरा लॉर्ड कयो। उन मौक़े ते सिंध ऐं हिंद जा सरकारी तौरु गैर सरकारी माण्हू वॾे अंगनि में शिरकत कई हुई। अहिड़ो इजलास अॻु में कॾहिं बि सखर में न थियो हो। उन बैराज मां साॼे पासे खां 3 वॾा वाह उत्तर ओलह कैनाल, राइस कैनाल, दादू कैनाल निकिरनि था ऐं खाॿे पासे खां 3 वॾा वाह निकिरनि था। ओभर खैरपुर कैनाल, सिंध सुधार कैनाल, मगरबी खैरपुर कैनाल निकिरनि था। सखर बैराज आपाशी ऐं बोर्ड खां बचाव जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। दोस्तों उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटन खे दॿायो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। त पोइ ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।